मौजूद नाज़रीन, ये पडीदन जो कब्रिस्तान आहे जेको जलाल जी ऐं उमन रोड जे विच में आहे। पडीदन शहर जे ओभर पासे ये तमामु पुराणो क़दीम कब्रिस्तान आहे। हीअ जेके तव्हां क़बरूं ॾिसी रहिया आहियो नाज़रीन, इहे तक़रीबन 200 साल जूं पुराणियूं क़बरूं आहिनि। ऐं उन वक़्त जे तव्हां ॾिसो त हीअ पकियूं सिरुनि सां क़बरुनि खे ठाहे वियो आहे, पर उन वक़्त में हीअ भठा वग़ैरह बि न हूंदा हुआ। हीअ सिरूं जेको आहे कुंभर जी आवीअ ते पचाई वेंदियूं हुयूं। ऐं हिन क़ब्रिस्तान में इहे काफ़ी क़बरूं हुयूं जेके अॼुकल्ह ख़तमु थी चुकियूं आहिनि। ऐं इन्हनि जी का ख़बर न आहे त हीअ केरु शख़्स आहिनि जेके इन क़बरुनि में दफ़न थियल आहिनि। ऐं लॻे ईअं थो त हीअ जेके बि इहे पकियूं क़बरूं तव्हां ॾिसी रहिया आहियो इहे के तमामु के सुखिया सताबा माण्हू हुआ जिन उन पुराणे दौर में 200-250 साल पहिरियां ही क़बरूं पकियूं करे ठाहियूं ऐं अॼु बि पंहिंजे बग़ैर देखभाल जे उहो महफ़ूज़ आहिनि। अगरि हिननि जी देखभाल कई वञे हा त अञा बि इहे सुठी हालत में मौजूदु हुजनि हा। ऐं हिननि जी देखभाल तमामु घटि थी ऐं हिननि जा त का ख़बर न आहे हेॾी शख़्स केरु आहिनि, किथां आया, या हिननि जा के मिट माइट अॼुकल्ह मौजूदु आहिनि, का ख़बर न आहे। छो जो हिन खे तक़रीबन 200-250 साल थी विया आहिनि। तव्हां ॾिसो त इहे कहिड़ियूं पकीयुनि सिरनि सां ही क़बरूं सदियूं गुज़री वियूं आहिनि त पोइ बि महफ़ूज़ आहिनि अहिड़े तमामु सुठे तरीक़े सां। जलाल जी रोड सां पडीदन जो कब्रिस्तान, पुराणो कब्रिस्तान आहे, क़दीमी कब्रिस्तान आहे। हिन में तव्हांखे असां पुराणियूं क़बरूं बि ॾेखारियूं जेके सदियूं पहिरियां क़बरूं हुयूं, उहे बि तव्हांखे ॾेखारियोसीं। हीअ तव्हां ॾिसी सघो था ज़ोजा अब्दुल्ला राजपर जी वफ़ात 2018 28/9/2018, टाइम सुबुह 8 बजे, टाइम 8 बजे शाम, बरोज़ आचर, ज़ोजा अब्दुल्ला राजपर। ये तव्हां ॾिठो। ही साम्हूं तव्हां ॾिसी सघो था ज़ोजा सैफुल्ला, ज़ात न आहे लिखियलु, लॻे जोया था। ही आहे ज़ोजा मिस्कीन अली जोयो, ॾिसी सघो था। वॾो पुराणो क़दीमी कब्रिस्तान आहे। जोयो साहब जी आहे, बलद अल्लाह बख्श जोयो। अब्दुरऊफ़ जोयो, बलद अल्लाह बख्श जोयो। पैदाश आहे 15/6/1926, वफ़ात आहे 19/9/1979। अब्दुरऊफ़ जोयो साहब जी हीअ मरकज़ आहे जेका तव्हांखे असां ॾेखारे रहिया आहियूं। हीअ आहे अमा हाजाणी ज़ैनब ख़ातून ज़ाल अब्दुरऊफ़ जोयो, पंहिंजे मुड़ुस जे पेरनि में सुतल आहे। माशा अल्लाह, नसीब वारी आहे, भाग वारी आहे। इहा क़बर अब्दुरऊफ़ जोयो साहब जी आहे। पाण सरकारी मुलाज़िम बि हुया, पर हिननि जो अचानक बेवक़्तु मौत थियो।
वधीक तफ़सील असां पुछूं था मरहूम अब्दुरूफ़ जोए साहब जे फ़र्ज़ंद इनायतुल्लाह जोए खां, त उहो पंहिंजे वाल साहब जे बारे में छा था ॿुधाइनि। अचो त हुन खां कुझु मरहूम अब्दुरूफ़ जोए जे बारे में ॻाल्हियूं ॿुधूं। अस्सलामु वालेकुम इनायतुल्लाह। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। अदा छा हाल आहे नज़ीर साहब, कुछ आहियो सभु ख़ैर आहे? अदा मुंहिंजे वालिद साहब एग्रीकल्चर में असिस्टेंट डायरेक्टर हुया लास्ट, जॾहिं हुनजो इंतकाल थियो। गवर्नमेंट में माना सुठी पोजीशन ते हूंदा, पर कॾहिं बि रिश्वतखोरी वग़ैरह न कयनि। पोइ इन करे अक्सर ख़बर अथव त जागीरदारी निज़ाम आहे इहो, हाणे खां न आहे, शुरू खां वठी आहे। त पोइ अमड़ असांजी ॿुधाईंदी हुई त माना 3 महीना हिते हूंदो हुओ त 6 महीना हुते हूंदो हुओ। जेके वॾेरा उहे माना हिनखे चवंदा हुआ त तूं पैसा वठि, हे वठि, त असांखे थोरो असांजो सामान कढ, त पोइ न कंदो हुओ। त पोइ उनजे करे हू पसंदि न कंदा हुआ। पोइ उनजी मुख़्तलिफ़ सॼे पाकिस्तान में माना ट्रांसफ़र हलंदी हुई पई। तो मुंहिंजी जेकी पैदाइश आहे उहा बि सिजावल जी आहे। उन टाइम वालिद साहब जी पोस्टिंग उते हूंदी हुई। पोइ केॾीमहिल ठटे, केॾीमहिल सिजावल, केॾीमहिल स्करदू, पाकिस्तान सॼे में माना घुमंदा हुआ पिया। पोइ वरी असां जॾहिं वरी थोरा माना सम्झदार थियासीं, त वरी जेको घरु पंहिंजो हुयो पटीदन में, त पोइ वरी फैमिली असांजी वधी वई, त पोइ फैमिली असांजी उते ई हूंदी हुई। पोइ वालिद साहब असांखे यादि आहे त माना ड्यूटी ते वेंदो हुओ, पोइ 15 ॾींहं या महीने में ईंदो ऐं 5 वक़्तु निमाज़ी हूंदो। असांजो पूरो ख़ानदान माना ॾाढो असांजी बिरादरी जो चङो हूंदो। उन खां पोइ वालिद साहब असांजो वफ़ात करे वियो, त वरी ॾाॾो असांजो हयात हो। वरी जॾहिं ॾाॾो असांजो वफ़ात करे वियो, त जेको असांजो चाचो आहे साईं अब्दुरहीम, पोइ वरी उहा पग उन ते आई, फ़ैसिला वग़ैरह बिरादर जा उहो ई कंदो हो। त वालिद साहब असांजो एग्रीकल्चर में हूंदो हो। ऐं असां नंढा हूंदा हुआसीं त असांजे घर में हिकिड़ो कमिरो ठहियलु हूंदो हो, जेको सॼो लाइब्रेरी हूंदो हो। उहे किताब हाणे हेॾे होॾे थी विया, उॾायूं खाई वियूं, केरु संभाले। कुझु किताब आहिनि अञा ताईं असां वटि संभालियल, एग्रीकल्चर जा वॾा वॾा बहितरीनु, ऐं एग्रीकल्चर जूं दवाऊं, हर शइ। पोइ अमड़ असांजी ॿुधाईंदी हुई त मुंहिंजे वालिद साहब जी जेकी मैट्रिक थियल हुई, उहा माना बम्बई मां थियल हुई। पोइ हाणे इहो उन जो को असां वटि डॉक्यूमेंट्री प्रूफ न आहे। बाक़ी वालिद साहब असांजो गवर्नमेंट में एग्रीकल्चर में असिस्टेंट डायरेक्टर हूंदो, ऐं सरकारी गाॾी वग़ैरह मिलियल हूंदी हुअसि। पोइ ईंदो हो कॾहिं कॾहिं, त वरी असांखे वठी वेंदो हो किथे घुमाइण, ॿियो टियों, या सखर में जेको साध बेलो आहे, या वरी कराची में जेकी हबीब बैंक जी वॾी बिल्डिंग आहे, नंढड़ा हूअं असांखे यादि आहे। वालिद साहब वठी वेंदो हो, पोइ उतां बिल्डिंग मां मथां वेही ॾिसंदा हुआसीं, या साध बेलो वियासीं त बि असांखे यादि आहे। तो उन दौर में वरी ख़बर अथव त ईमानदारी हूंदी, सचाई हूंदी, हर शइ हूंदी, ऐं इज़त बि हूंदी। हाणे त वरी दौर तव्हां साम्हूं आहे, पाण तव्हां सम्झदार आहियो, महिरबानी तव्हांजी। अदा हे अथव उस्ताद अब्दुरहीम जोयो। ये उस्ताद अब्दुरहीम जोयो आहे। अल्लाह ताला बख्श जोयो। पैदाइश 1 मई 1933, बरोज़ जुमा। वफ़ात 19 रबिउल अवल 1431, 5 मार्च 2010, बरोज़ जुमा। उस्ताद अब्दुरहीम जोयो। हेॾां अॻियां आहे चाचा बहादुर जोयो, अब्दुल रज़ाक जोयो, ज़ोजा मोहम्मद बहादुर जोए जी आहे घरवारी। वलद अल्लाह बख्श जोयो। मरहूम अब्दुल रशीद वलद मोहम्मद बहादुर जोयो। हेॾां ही ख़ान मोहम्मद चन्ना वलद मोहम्मद कासिम चन्ना जी
हीअ क़बर आहे, बहितरीन खूबसूरत क़बर ठहियल आहे। रहीमा पीरल ख़ान संजरानी, ज़ाल पीरल ख़ान संजरानी जी। अल्लाह रब करीम माफ़। हीअ असांजी क़बर अथव महरम अली अंसारीअ जी, महरम अली चन्ना, मतिलबु फज़ल मोहम्मद चन्ना। ये मरहूम गुलाम मुस्तफ़ा चन्ना, वलद अली मोहम्मद चन्ना। दुआ घुरण आए जा। हाँ जी, पंहिंजे प्यारनि जे लाइ माण्हू अचनि था क़ब्रिस्तान में, दुआ घुरनि था। अल्लाह मरहूमनि जी मग़फ़िरत फ़रमाए, उन्हनि जी क़बरुनि खे रोशन ऐं कुशादो फ़रमाए। अल्लाह साईं जे दरबार में अर्ज़ आहे हिननि जा सगीरा ऐं कबीरा गुनाह माफ़ फ़रमाए, हिननि जे मुर्दा ऐं कमज़ोर हॾनि ते रहम ऐं करम फ़रमाए। मौजूद नाज़रीन, हाणे असां जनाज़े जी जाइ ते पुॼी विया आहियूं। जाइ नमाज़ जनाज़ा, हिते मैयत खे खणी अचण खां पोइ हिते जनाज़ नमाज़ पढ़ी वेंदी आहे। हिन क़ब्रिस्तान जी देखभाल मरहूम अरबाब अली मंगी जन कंदा हुआ। उन्हनि जो बि किरदारु सुठो आहे, तमामु क़ब्रिस्तान खे संभालींदा रहिया। हीअ जाइ नमाज़ वग़ैरह जो एहतमाम, सफ़ाई वग़ैरह कराईंदा, क़ब्रिस्तान जी सफ़ाई कराईंदा। हीअ जाइ नमाज़ जनाज़ा जेका तव्हांखे असां ॾेखारे रहिया आहियूं। ॿाहिरी गेट आहे, ॿाहिरी दीवार आहे क़ब्रिस्तान जी, इहा दीवार आहे, इहा गेट आहे क़ब्रिस्तान जी अंदरि दाख़िल थियण जी। जाइ नमाज़, हीअ रोड आहे क़ब्रिस्तान सां, हीअ तव्हां पढ़ींदन जो क़ब्रिस्तान, हीअ रोड आहे। असीं तव्हांखे क़ब्रिस्तान पढ़ींदन जो डॉक्यूमेंट्री ॾेखारे रहिया आहियूं, उनमें त तव्हांखे पसंदि ईंदी। हीअ साम्हूं आहे गुल हाउस, हीअ गुल हाउस डॉक्टर अज़ीम राजपर साहब जन जो आहे। तमामु अंदरि तमामु ख़ूबसूरत बंगलो ठहियल आहे। हीअ तव्हां शहर जो क़ब्रिस्तान जे साम्हूं वारी बगीचे जा मंज़र तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं, उन त तव्हांखे पसंदि ईंदा। नाज़ यूट्यूब चैनल तां तव्हांखे हीअ पढ़ीदन जो क़ब्रिस्तान जेको जलाल जी ऐं उमन रोड जे विच ते आहे, पढ़ीदन शहर जे ओभर तरफ़ खां। हीअ क़दीम क़ब्रिस्तान आहे जंहिंजी तव्हांखे असां कुझु डॉक्यूमेंट्री ॾेखारी आहे ऐं कुझु आईंदा तव्हांखे बक़ाया डॉक्यूमेंट्री बि तव्हांखे ॾेखारींदासीं। नाज़रीन, उन सां गॾु ॾींदा असांखे इजाज़त, पंहिंजो रखंदा ख़्यालु, ख़ुदा हाफ़िज़।